जाबर तव्हांजे लाइ हिकु बुरी ख़बर आहे। हिन बुरे टाइम ते बुरी ख़बर हूंदी कहिड़ी सुठी ख़बर हूंदी ॿुधा कहिड़ी ख़बर आहे? मलूक ऐं इक़बाल ॿई मारिजी विया आहिनि। छा अदा जेकॾहिं इहो मलूक इक़बाल मारिजी विया आहिनि, हा इहो चाकर खान असांजी तलाश में निकिरनि। अचण जे चाकर खान खे भली केतिरी बि पलटून वठी अचे, हिकिड़े हिकिड़े खे गोलनि सां परोण कंदुसि, सॼी ट्रक लाशनि जी मोकिलींदोसांसि। अदा मां चाहियां थो त सावल जीअं अस्पताल खां ॿाहिरि निकिरे न त पहिरियों हाली उनखे पूरो कई। जेकॾहिं उहो ठीकु थी वियो त इहो चाकर खान जे माण्हुनि खां वधीक असांजे लाइ ख़तरनाक थी वेंदो। कासिम सही थो चए जाबर, चाकर खान जा माण्हू एतिरा ख़तरनाक न थींदा जेतिरो सावल असांजे लाइ ख़तरनाक थी थो सघे। जे सावल खे रस्ते ते ई दुफ़ करणो आहे न त इहा जांच फेरोज़ कंदो त हो केॾी महिल थो अस्पताल मां निकिरे। जीअं ई निकिरे रस्ते ते दुफ़ करे था छॾियूंसि। मां जांच करण लाइ तयारु आहियां, पर इहा ख़बर पवंदी किथां? जेकॾहिं सोट सिकू तोसां सचो थिए त न, असां इहा जांच सिकूअ खां न कराईंदासीं। जे फेरोज़ सिकू वटि वियो त सिकूअ खे 16 आना पक थी वेंदी। असां फेरोज़ जी औताक़ ते रहियलूं। इहा जांच ॿिए कंहिंखां था करायूं। चाची मुझी गाल तू गौर सां ॿुध। तू अॼु ई बंगले ते वञी हसीना बेगम खे खाधे में ज़हर ॾेई उन जो कमु पूरो करे ऐं पोइ मोटिजां चाची। ना मां न, इहो कमु मूंखां कोन पुॼे। पवे सावल खे ख़बर आहे त मूंखे घर मां ई कढी छॾे। न दी चाची सावल खां मां तोखे बचाए वठंदसि, पर जेकॾहिं इहा हसीना बेगम बची वई न त उन खां चाची असांखे केरु कोन थो बचाए सघे। तोखे न ख़ौफ़ जी छोर आयो आहे त इहा हसीना बेगम चाकर खान जे कैद मां आज़ाद थी वेंदी। चाची तोखे त ख़बर आहे न त सोरठ केॾी सादी ऐं ओघिली आहे। सोरठ खे मुझाए ऐं हसीना जो उतां निकिरणु का चाची वॾी ॻाल्हि कान्हे का। मां इहो करे सघां थी त पंहिंजी सोरठ खे वञी सम्झायां त हसीना बेगम ते नज़र रखे ऐं हुन जे कंहिं बि मकर ऐं धोखे में न अचे। हसीना बेगम जे मकरनि खे तूं ऐं मां कोन सम्झी सघंदासीं। जेका औरत चाकर खान जे भाउ ऐं पीउ खे माराए सघे थी, चाकर खान खे गुमराह करण में हुन जे लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे चाची? पोइ तूं ई ॿुधा चाची, छा इहा औरत सोरठ खे बश्क कंदी ऐं हुनखे मुझाए ऐं ॾिसजांइ कीअं निकिरी वेंदी? असां हसीना बेगम खे कोन मारींदासीं, असांजे लाइ मसइलो थींदो। तंहिं करे असां इहो कमु छॾे था ॾियूं चाकर खान ते, पाण ई उहो फ़ैसिलो कंदो। चाकर खान न माई हसीना खां पहिरियां ई धकु खाई वेठो आहे। उनखे मारींदो ई मारींदो पाण ई। मां छो पंहिंजी पिरचर वञां? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।